अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम आहे लाड़कानो टाइम ऐं मां आहियां जो मेज़बान मुनवर नाज़रीन। रमज़ान मुबारक जो भलारो महीनो आहे ऐं आम वाइपे वारियूं जेके शयूं आहिनि उहे तमामु घणियूं महांगियूं थी वियूं आहिनि। सरकार पारां पेट्रोल जे अघनि में बि लाथ कई वई आहे, पर उन जे बावजूद बि जेके खाधे पीते जूं शयूं आहिनि उहे तमामु घणियूं महांगियूं आहिनि। सब्ज़ी जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेके सब्जियूं आहिनि, भिंडी आहे, तूरी आहे, आलू आहे या बसर आहिनि, उहे जेको आहे महांगा थी विया आहिनि। जॾहिं त चांवर आहे, तेल आहे ऐं ॿिया जेके खाधे पीते जूं शयूं आहिनि उहे बि महांगियूं कयूं आहिनि। इन हवाले सां फ्रूट जेको आहे उहो बि तमामु घणो महांगो कयो वियो आहे। लाड़काने वासियुनि खां पुछूं था त जेके हितां जी इंतिज़ामिया पारां रेट लिस्ट जेकी आहे ॾिनी वई आहे ऐं उन ते अमल कयो थो वञे या न, या जेके आम माण्हू आहिनि हिते शयूं खाधे पीते जूं ख़रीद करणु अचनि था उन्हनि खां पुछूं था त उहे इन बाबति छा था ॿुधाइनि। ख़ासि तौर ते सिंध में जेको लॉकडाउन वारी सूरत हाल आहे ऐं लाड़काने ज़िले में बि मुसलसिल काफ़ी ॾींहंनि खां, हिकु महीने खां वधीक जेको आहे टाइम थी वियो आहे, 1.5 महीनो थी वियो आहे लॉकडाउन खे, त उन जा बि जेको आहे कहिड़ा असर पिया आहिनि ऐं लॉकडाउन सां उन्हनि जे कारोबार ते केतिरो असरु पियो आहे। सिंध सरकार उन ते केतिरो जेको आहे अमल करे चुकी आहे, आवाम उन लॉकडाउन ते केतिरो अमल कयो आहे, मईशियत खे केतिरो नुक़सानु थियो आहे। अचो त हिन हवाले सां जेके लाड़काने वासी आहिनि ऐं या जेके दुकानदार आहिनि, सब्जी विकिणंदड़ आहिनि या फ्रूट विकिणंदड़ आहिनि, दुकानदार आहिनि, उन्हनि खां पुछूं था त हू इन बाबति छा था ॿुधाइनि। 30 रुपए किलो करला आहिनि, 20 रुपए किलो वाङण, 30-40 रुपया भिंडी आहे, 10 रुपए में 1.5 किलो टमाटा आहिनि। कहिड़ी शइ महांगी आहे? सब्जी आहे जेका सस्ती पई थी हले। अॻु में 100 रुपए किलो करला, 60-70 रुपए किलो वाङण, 100 रुपए किलो, 120 रुपए किलो भिंडियूं, 60-70 रुपए किलो टमाटा। हाणे त हर शइ सस्ती लॻी पई आहे। इलाही महिरबानी त बिल्कुलु सस्ती आहे। हे त असां 5 रुपया कमाए था सभु जिन बाग़ान पोखी आहे उनखां त पुछाड़ करे ॾिसो त छा असर आहे उन्हनि सां। बिल्कुलु मुतासिर आहे। 25% मिले थो, बाक़ी 75% कारोबार गुम आहे। 75% कारोबार न आहे, 25% मिले थो। जिते हज़ारनि जो माल खपंदो ताते 700-800, 1000, 2000 धंधो मसो थो थिए। हुकूमत सुठी पॉलिसी कई आहे लॉकडाउन असांजे बचाव जे लाइ आहे, पर थोरो हुनखे सोचणु घुरिजे त भई कुझु ॾियूं ग़रीबनि खे। असां त 5 रुपया ख़ैर रेडीदारा कमाया था, पर कुझु जेके आहिनि जेके घरनि ताईं महदूद उन्हनि जी हेल्प करणु खपंदी आहे गवर्नमेंट खे। सस्तो काढूं भेचो 40 रुपया आहिनि, हिते बीठो हुजे मां हिन खां वधीक सुठी 30 रुपए 2 किलो 50 रुपए थो हाणे ॾियांसि। हाणे लिस्ट में ॾिसो घणो आहे न, 20 रुपए मथे था ॾियनि। केरु चवंदो हिननि खे? इंतिज़ाम सुठी पई आहे। हिकु हिकु दफ़ा बस कयूं छा? पहिरियों ॿुधाइनि 50 रुपया त साईं 10 रुपया घटि ॾिजो। हा, हिन में 30 रुपया 20 रुपया लिखी पई आहे। 150 रुपया धड़ी उतां थी मिले, 30 रुपए किलो हणा छा खपायूं? 30 हलायूं था न। 150 रुपया धड़ी उतां था खणी अचूं, 30 रुपया किलो असां घणे हलायूं? असां बि 5 रखंदासीं न पंहिंजा। भली शइ उते ई महांगी आहे, कचिरो थोरी आहे। रेट लिस्ट में 30 रुपया किलो लिखियल आहे, वो अंग्रेजी आहे। दर्जा अवल लिखियल आहे 18 रुपया किलो, हे त 30 रुपया किलो ॾे। 40 रुपया, सॉरी 40 रुपया। भीड़ क्या मथे थी वई न, केरु चवंदो हिननि खे? जी नाज़रीन, ही असां हिते मौजूदु आहियूं। सब्जी जेके आहे हिते विकिणंदड़ जेके आहिनि, ही रेट लिस्ट आहे। हिते हिकिड़ो दोस्त जेको सब्जी ख़रीद करणु आयो आहे उनजो इहो चवणु आहे त बीण ते जेको आहे रेट जेको आहे हीअ अघु ॾिना वञनि था ऐं ख़ासि तौर ते पेट्रोल बि जेको आहे लथो आहे, पर सब्जी जा जेके रेट आहिनि उहे ई आहिनि, उहे सस्ता न आहिनि। ज़िले इंतिज़ामिया जेके रेट लिस्ट रखी आहे उन मुताबिक़ बि सब्जी वारा जेके आहिनि उहे सब्जी जेको आहे नथा ॾियनि ऐं उन बीणो जेको आहे गुॾनि था। वरी कंहिं ॿिए दोस्त जे तरफ़ हलूं था, ॾिसूं था उहे उन बाबति छा था ॿुधाइनि। न महांगाई न सस्ती हर शइ, पर ॻाल्हाइनि उतो न उन्हनि सां ॻाल्हाइनि जेको महांगो था ॾियनि मंडीअ में, उन्हनि सां ॻाल्हाइनि। असां ग़रीबनि जो कहिड़ो ॾोह आहे? असां जेको 2 रुपया रखंदासीं, 5 रुपया रखंदासीं, असांजी बि रोज़ी आहे न। हा, 30 रुपया किलो आहे। हा, 30 रुपया किलो लिखियलु आहे। हा हा, 30। न सस्ता आहे भैया, अघ खां अञा सस्ता आहे। अघ में अञा थोरो माना चेंज हुई, अॼु वरी सस्ता आहे। रमज़ान जे करे फ्रूट सस्तो आहे, सब्जी सस्ती आहे। माण्हू दाऊं इन जे करे मथे ॻाल्हाइनि न, मथे ॻाल्हाइनि अञा सस्तो थींदो। मथे ॻाल्हाइनि नथा, रुॻो रेड़ंदारनि जे मथां आहे। वापारी महांगो था ॾियनि असांखे। असां हिते माल खपायूं था, को वठे कोन थो। असां परेशान लॻा वेठा आहियूं, को माल वठे कोन थो।
असां परेशान हो अलाह करे माल खपे चल असां 5 रुपया रोज़ी थे हिते हर माण्हू अचे थो त झोली मथे अथसि वॾी महांगाई बि हीअं आहे सब्जी त को टके दड़ी आहे त माण्हू जेके जानवर खाईंदा हाणे जानवर बि नथा खाइनि छा कयूं जेको आहे अञा चवंदा महांगाई आहे त महांगाई अञा सस्ता कहिड़ी थींदी आहे को वठे थो ॾिसो कंहिंजी रेड़ीअ ते को ग्राहक आहे सब्जी को वठे थो तव्हां ॾिसो त साईं सस्ती आहे त बि नथा वठनि पोइ बि मथे पुकराइनि था त भाई हेॾी महांगाई आहे हीअं आहे किथे महांगाई आहे साईं नुक़सानु छो न आहे ॾिसो था इहो माल इहा लॻी पिया चई 5 रुपए रेड़ी बंदि था कराइनि उहो ई माल बची थो पियो वरी रखूं था ख़राबु था थियनि वरी उछलायूं था कहिड़ी रोज़ी आहे असांजी मिड़ई मजबूरी आहे नंढा बच्चनि जो लोड़ियूं था चोरी करण खां पोइ त रोज़ी भली आहे न असांखे या कंहिंखे वञी विढ़ूं या केरु असांखे विढ़े उन को रोज़ी भली आहे न साईं एॾी महांगी त कोन्हे 30 रुपया किलो भींडियूं लॻी पियूं 30 रुपया किलो जो करेला 10 रुपया किलो जेको आहे टमाटा अलाह जा अहसान आहिनि जेको आहे सो त जेका हिन वक़्तु बेरोज़गारी आहे उन में एतिरो त को ॾिठो आहे जेको आहे लॉकडाउन जे करे वॾो नुक़सानु थियो आहे तमामु घणो जेको आहे ख़ासि करे ग़रीब तबिको जेको आहे तमामु परेशान आहे जंहिंजा नंढा नंढा कारोबार आहिनि उहे वीचारा परेशान आहिनि तमामु इंतिहा कई अथऊं जेको आहे सो साईं ॾिसो न ॻाल्हि दरअसल इहा आहे इहो त रब थो ॼाणे न पियो अलाह थो ॼाणे पियो पर ॻाल्हि दरअसल इहा आहे त माण्हुनि खे पंहिंजो रोज़गार बि त खपे न थोरी नरमी हुजणु खपे आहे थोरी जेको आहे हिकिड़ो सिस्टम थियणु खपे आहे त उहो बहितर थिए आहे सब्जी पंहिंजी आहे काॾे ॿाहिरि वञे कान थी शहर खां हिते ई सब्जी आहे पंहिंजी पई सस्ती मिले हाणे 30 रुपया करेला 40 रुपया भिंडी इहा महांगी त न आहे न बाक़ी बसर आहे पटाटो आहे इहो त ॿाहिरों थो अचे न इहा अजाई आहे जेकॾहिं सस्ती करे त बि हुननि जे लाइ महांगी आहे कॾहिं महांगी आहे तरे में हुन लाइ सम्झो सस्ती आहे लॉकडाउन हाणे कारोबार हर को मिसकिन वीचारो बेरोज़गार थी वियो आहे त ग़रीबनि जे लाइ अमीर त उहो ई अमीर आहे न अचनि बि गाॾीअ में था वञनि बि गाॾीअ में था लुटनि बि माण्हुनि खे था मारनि बि माण्हुनि खे था सही सही क़दम आहे सिंध गवर्नमेंट भलो क़दम खयो आहे असांजे लाइ असां इंसाननि जे लाइ असां आवाम जे लाइ त भलाई आहे हुननि जी ॿियो हाणे असां कंदासीं त पंहिंजी भलाई कंदासीं 5 माण्हुनि जे लाइ चङाई थींदी बाक़ी जेकॾहिं अमल न कंदासीं त नुक़सानु बि असांखे ई थींदो न साईं असां सभिनी जो भलाई बि असांजी आहे नुक़सानु बि असांजो आहे उन असां इलाही कमु था कनि पिया लाड़काणे में चङो असरु पियो आहे पर हाणे डॉक्टरनि वारो कमु जो पुलिस कंदी त हशर ख़राबु थींदो पैसा था वठनि 4 जेके इहे माण्हू मुआ वीचारा जिन खे खणी पिया अचनि अस्पताल उन मां छो नथा अंदाज़ो लॻाइनि इहो आहे पुलिस जो किरदारु मां छा चवंदुमि माण्हुनि जिन खे वोट ॾिनो आहे नुमाइंदा अहिड़ा अथनि असां त ग़ैर सियासी माण्हू आहियां मां वकील आहियां हिकिड़ो मुंहिंजो सियासत सां कोई वास्तो कोन्हे पर जहिड़ा असांजा अमाल हूंदा अलाह ताला हाकिम बि उहा ई ओड़ा ई ॾींदो केरु थो चए महांगी आहे टमाटो 5 रुपया 10 रुपया किलो वाङण 5 रुपया 10 रुपया भिंडी सस्ती तूरी सस्ती फ्रूट बि सस्ता आहिनि हिन चकर जेको हर शइ सस्ती आहे पोइ 200 रुपया किलो सूप हले थो 100-150 रुपया किलो हले थो ईअं सूप हले थो नारंगी 140-150 रुपया किलो थी हले सस्ता आहिनि न भाऊ अॻिले साल नारंगी 400 रुपया बि किलो हले रमज़ान में हिन साल हा रेड लिस्ट आहे 140 रुपया 150 रुपया किलो लिखियल आहे हुन में नारंगी उन मुताबिक़ हलाईंदा आहियूं असां ग्राहकनि उहो ई रेट ॾींदा जी भाऊ ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॾिसो न लॉकडाउन आहे हिन वक़्तु हर कोई परेशान लॻो पियो आहे हर कोई चए थो यार अञा सस्तो थिए त बहितर आहे छो जो हर कोई ग़रीब मिसकिन बि अची खाई सघे थो तमामु घणो थियो आहे तमामु घणो एतिरो फ़र्क़ु पइजी वियो आहे जो यकीन कंदो जेको अॻिले साल बाक़ाइदा रमज़ान शरीफ़ में असां रोज़ी कयूं पिया कमकार बि सुठो पियो हले हिन वक़्तु असांखे टाइम मिले थो सफ़ा थोरो हाणे 4 बजे तक 4 बजे खां 4:30 बजे तक मुकमल तौरु कमु असांजो बंदि आहे 9 बजे 8:30 बजे तारा सुबुह सां उथी था अचूं पोइ इहो वधि में 2-3 कलाक मिलंदा हिन में असांजो माल हद खां वधीक रहिजी बि वञे थो ख़राब बि थी वञे थो साईं अल्हम्दुलिल्लाह भलारो महीनो आहे
ॿियो त हिन वक़्तु असां हिकिड़ी तमामु गंदी बाबा में फाथल आहियूं। अलाह उन मुस्लमाननि खे ईमान ॾींदो जेके स्टोर करे ऐं ग़रीबनि सां ज़ुल्म था कनि। सब्जियूं जेके आहिनि आम जेके आहिनि उहे सब्जियूं सस्तियूं आहिनि। फ्रूट सीज़नल बि आया, कॾहिं इहे 50 थियनि, कॾहिं 80 थिया, कॾहिं 60 थिया। हिते न पर पूरी सिंध में, पूरे पाकिस्तान में बक़ाया ॿिया जेके असांजा खाधे पीते जा ग़रीब आइटम आहिनि, ज़रूरत वारियूं शयूं आहिनि, उन्हनि जी बि ज़रूरत आहे। खाधे पीते जी आहे, ॿियनि जी आहे। लटा कपिड़ा त कोन वठंदासीं, लॉकडाउन आहे, बंधि आहिनि। ईद त ग़रीब जी थींदी ई कोन। अलाह करे को ग़रीब सुख जो साह खणे। बहरहाल अल्हम्दुलिल्लाह वरी बि भलाई आहे लाड़काने में, अलाह जी रहमत आहे हर जॻह ते। पोइ बि हिते हर शइ सब्जी हे शयूं सस्तियूं आहिनि। का अहिड़ी शइ आहे महांगी आहे जेका सफ़ा नथी मिले। लॉकडाउन जे करे ट्रैफिक बंदि आहे, उनखां पोइ ॿिया मसइला आहिनि। इहो अचण वञण शयूं ॿाहिरियूं न आहिनि। हितां वारियूं शयूं जेके आम आहिनि उहे को वठे ई कोन थो, छो त उहे सस्तियूं आहिनि रोज़मर्रा जे हिसाब सां। बाक़ी ॿियो बि ॿियनि शहरनि खां अल्हम्दुलिल्लाह लाड़काने में वरी बि हर शइ सस्ती ऐं सुठी आहे। पुलिस जो रवैयो कीअं था ॾिसो आवाम? पुलिस जो रवैयो जेको आहे माशाअल्लाह बहितर आहे, सुठो आहे। इंतिज़ामिया जो कंट्रोल जेतिरो लाड़काणे में आहे एतिरो किथे बि न आहे। छो त लॉकडाउन जेतिरी असांजी लाड़काणे में सख़्तु आहे, कंहिं बि शहर में एतिरी सख़्ती न आहे। अल्हम्दुलिल्लाह मुआफ़िज़नि असांजी इज़त था कनि, सुठी ॻाल्हि आहे। बहरहाल असां पाण दुकानदार आहियूं, असांखे ॿियो न आहे, ग़रीब आहियूं, असांखे टाइम सुठो ॾियनि त जीअं असां बचनि जी रोज़ी करे सघूं। अधु माल ख़राबु थी थो वञे, अधु माल बची थो पए। पर जे थोरो जेकॾहिं मथां हुकुम कंदा ऐं असांखे टाइम ॾींदा त महिरबानी थींदी उन्हनि जी। घणा माण्हू चवंदा पुलिस पैसा थी वठे? न न न न आराम भाउ रुपियो बि कोन असांखां नथी वठे। असां रेडियुनि वारा आहियूं, मज़दूर आहियूं, हिते असांखां रुपियो बि न वरितो अथऊं। जो असां अहिड़ो इल्ज़ाम हणूं जेको अखियुनि सां ॾिसे माण्हू, उन ते बि चवंदा आहिनि गौर करे। हाणे के अहिड़ा आहिनि मुनाफ़िक के थी सघे थो वठनि था, अलाह थो ॼाणे। असां अहिड़ी ग़लति जेको आहे हिन भलारे महीने में शाही थी ॾियूं। इंतिज़ामिया बहितर आहे असांजी हिन वक़्तु। जेके बि ड्यूटी में ऑफिसर आहिनि असांजी इज़त कनि था, असांखे इज़त जी निगाह सां ॾिसनि था। असां छो हिन ते इल्ज़ाम हणूं? पोइ के त अलाह मां राज़ी न आहिनि, असां हरूभरू छो अहिड़ो गंदो मिसाल ॾियूं वेठा? सो अलाह से भलाई कंदो सभिनी जी। मां वरी बि एतिरो चवां थो, असां एतिरी भलाई कनि जो 5 बजे हितां जेके वापसि थियूं था न, वापसि थियूं था 5 बजे, उनखां पोइ रोड रस्ता बंदि आहिनि। उन महिल ख़ुदा रा असांखे एतिरो टाइम ॾियनि त असां घर त पहुचूं न। रस्तनि ते जेको असांखे रोकींदा हेॾा कनि, असांखे अपील था कयूं त भलारो महीनो आहे रोज़नि जो, असांखे इहो टाइम ॾियनि त घर पहुचूं। असां वटि हिन महिल बचड़ा बुख ते आहिनि। असां हुननि खां 10-10, 20-20 रुपया वठंदा था वरितऊं। को ॾिए थो, को न बि ॾिए थो। हर को ग़रीब मिसकिन लॻो पियो आहे। मज़ूरियूं मड़ियूं असांजूं हर शइ बंदि लॻियूं पियूं आहिनि। हमाली कंदा आहियूं साईं, बोरियूं खणंदा आहियूं गोदामनि ते। हाणे हर शइ बंदि लॻी पए, बोरियूं खणंदा आहियूं साईं। को रुपियो, को 1.5 रुपियो मिलंदो आहे। पोइ बि 500-600 बोरियूं खणंदा आहियूं त 500-600 ठही वेंदा आहिनि। असांजा बचड़नि जो रोज़गार थींदो आहे। हिन वक़्तु का शइ कान्हे का। बचड़ा बीमार लॻा घर में पिया आहिनि, को बुखार, को छा, को छू। असांखे उहो रुपियो कोन्हे जो असां सुई हणायूं, का टिकी फोटो वठूं। का बि शइ कान असांखे मिली आहे। 12,000 जेके आया आहिनि इहे बि असांखे कोन था ॾियनि। कार्ड हिन महिल बि चेक करायासीं, कुझु बि कोन था असांखे मिलनि बाबा फ़क़ीर साईं। अलाह जे राह में असां इहे तव्हांखे दुआऊं था कयूं, ग़रीब ऐं मिसकिन। असां त एतिरी चङाई कयो जो असांजा बच्चा खाई तव्हांखे दुआ कनि। असांजे तालको बाकराणो ख़ैर मोहम्मद शेख ॻोठु आहे असांजो। असांखे रुपयो बि न ॾिनो अथई, रुपयो बि हराम, कुझु बि न मिलियो आहे सरकार असांखे। न राशन, न को मिर्च, न को लूणु, न को गिहु, न को चांवर, न को अटो, कुझु बि न मिलियो आहे बाबा। का शइ कान्हे का। हिन महिल उतां खां वठी असां पंधु आया आहियूं। हिते सब्जी मंडीअ में कमु कोन्हे को। मज़दूर वीचारा कुतर पिया था थियनि, को कमकार रोज़गार असांखे कोन्हे को। असां त रेट लिस्ट चेक कंदा था वठूं। हिते माण्हुनि खां पुछूं था त कहिड़े हिसाब सां हले थो। माण्हू हुते असांखे त सही था ॿुधाइनि, बाक़ी जेके एतिराज़ आहे उहो असांजे ऑफिस में अची असांखे इंफॉर्म करे हिते असांखे ॿुधाए। असां बीठा आहियूं, हिकु वटि रेट लिस्ट पई आहे, जेको रेट जे हिसाब सां हले थो पियो उतां मां पुछा कया। ॿिए सॼो जेको बि हिसाबु आहे उहो सही थो हले। उन्हनि ते ॾंड आहे, असां फाइन था कयूं उन्हनि खे। उन्हनि ते हाणे मुख़्तलिफ़ हिसाब सां आहे। रेडियुनि वारनि ते 500 रुपया असां ॾंड हणूं था। बाक़ी किरयाने वारा आहिनि उन्हनि ते वरी अलॻि हिसाब आहे। ॻाढ़ा मिर्च जी पाबंदी आहे उन्हनि ते, के उहे रखी वेठा आहिनि, असां उन्हनि ते बि हणूं था ॾंड। न ॻाढ़ा मिर्च ऐं खुलियल तेल जेकॾहिं कोई हलाए थो त उन ते बि पाबंदी आहे, उन ते बि फाइन थिए थो। खुलियल ॻाढ़ा मिर्च खुलियल उन ते पाबंदी आहे। खुलियल तेल जेको आहे उन ते पाबंदी आहे सिंध सरकार जी।
सब्जियूं त सफ़ा सस्तियूं आहिनि साईं, 10 रुपया किलो हलो तव्हां हिते लॻी पयूं आहिनि उहे त। करेलो 18 रुपया किलो आहे, 16 रुपया किलो आहे, भिंडी 30 रुपया किलो आहे, पटाटा बि तमामु सस्ता आहिनि। असां मार्केट कमेटी जो मां इंस्पेक्टर आहियां, जिते बि कंप्लेन थिए थी मैजिस्ट्रेट साहिब सां पहुची ऐं उते कवर था कयूं। इहो सरकारी रेट न 200-300 रुपया किलो ॿुधायो त 300 ई हलायूं था। ऐं ॿी मच्छी त तव्हां वटि आहे का नंढो वड़ या ॿियो को हिकिड़ो ई वड़ पियो आहे जेको 300 रुपए किलो हलायूं था। साईं हाणे महांगी राति जो पाण खे 10,800 रुपया 11,000 रुपया मण था खणो, 270-75 रुपया किलो थी मिले, 20-25 रुपया किले त असांजो कहिड़ो हिन में ख़र्च बि न निकिरंदो। सस्ता पता आहे न साईं, ॿियो छा मुर्गी 320 रुपया किलो थी विया फार्मी, पोइ मच्छी त भली हुन खां सोए था। रमज़ान में जेको रेट लिस्ट ॾिनी अथऊं गवर्नमेंट उन ते हलायूं था पाण। बाकरो वॾो भाउ अलॻि आहिनि, असांखे ख़बर न आहे। इन हिसाब सां 380 रुपया रेट लिस्ट जे हिसाब सां सही महांगो। हाणे वॾे वारनि जी असांखे ख़बर न आहे, बाक़ी असां त रेट लिस्ट जॾहिं खां आई आहे रमज़ान शरीफ़ खां वठी तॾहिं खां 850 रुपया था हलायूं, बाक़ी ॿियनि जी असांखे ख़बर न आहे। अॻु में 880 रुपए लिस्ट हुई रमज़ान शरीफ़ खां पहिरियां, त 800 हाणे 30 रुपया रमज़ान जे करे घटायो अथनि रेटूं साईं। उहो असां पाण ई पंहिंजा लेबर रखियल आहे, असां इंशाअल्लाह मोटर लॻी पई आहे, पंहिंजी साफ़ सफ़ाई असां सुठी कंदा आहियूं हर शइ। न साईं असांजे हिसाब सां ॾिसो था पिया, पाण तव्हां बीठा आहियो मार्केट में त असां रेट इहो था वठो ग्राहकनि खां जॾहिं खां रेट लिस्ट आई आहे, बाक़ी हाणे ॿियनि जी असांखे ख़बर न आहे। हा जी नाज़रीन, रमज़ान मुबारक जे भलारे महीने में जेके आम वाइपे वारियूं शयूं आहिनि जेके आहिनि उहे महांगियूं कयूं आहिनि। इन हवाले सां लाड़काने वासियुनि जा वीचार ॿुधा, उन्हनि जो इहो चवणु आहे त जेके आम वाइपे वारियूं शयूं आहिनि उहे महांगियूं कयूं वयूं आहिनि। रेट लिस्ट मुताबिक़ जेको आहे ख़ासि तौर ते सब्ज़ी फ्रूट ऐं ॿियूं शयूं जेके आहिनि उहे नथियूं ॾिनियूं वञनि। इन हवाले सां आवाम जा बि वीचार ॿुधा, या जेके फ्रूट सब्ज़ी विकिरो कंदड़ आहिनि उन्हनि जूं बि अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। फ्रूट सब्ज़ी विकिरो कंदड़नि जो इहो चवणु आहे त मार्केट मां ई उन्हनि खे शयूं महांगियूं मिलनि थियूं, उन हिसाब सां उहे विकिरो कनि था। ऐं या जेके माण्हू ख़रीद करणु अचनि था उहे चवनि था त उन्हनि खे सही जेको अघु नथो ॾिनो वञे। इन हवाले सां मार्केट कमेटी इंतिज़ामिया पारां बि उन्हनि विज़िट कयो, उन्हनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी। उन्हनि जो बि इहो चवणु हो त जेके माण्हू शिकायतूं कनि था असां उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कयूं था, उन्हनि ते ॾंड जेको आहे लागू कयूं था। जिते जिते बि शिकायत मिले थी असीं उते पहुचूं था। ऐं उन्हनि जो इहो चवणु हो त जेके रेट लिस्ट आहे सब्ज़ी हुजे फ्रूट हुजे या किराने जूं जेके शयूं आहिनि उन्हनि मुताबिक़ उन्हनि जूं लिस्टूं असां हर हिकु दुकानदार खे जारी कयूं आहिनि त उहे पंहिंजूं लिस्टूं लॻाइनि। जेको बि लिस्ट मुताबिक़ जेको आहे अघु नथो ॾिए त उनजे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे थी। ख़ासि तौर ते उन्हनि जो इहो बि चवणु हो त जेको खुलियल तेल आहे या जेके ॻाढ़ा मिर्च खुलियल आहिनि उन्हनि ते पाबंदी आहे। कंहिं बि दुकान ते जेकॾहिं उहे नज़र ईंदा त उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वेंदी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ज़िले इंतिज़ामिया लाड़काणो इन रेट लिस्ट वारे जेको मामिलो आहे इन ते कंट्रोल कराए ऐं रेट लिस्ट मुताबिक़ जेके अघु उहे ॾिना वञनि त जीअं आवाम खे रिलीफ मिली सघे। कैमरामैन मुश्ताक अहमद खोड़ो सां गॾु मुनवर धरती न्यूज़ लाड़काणो।